अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन इफर्ट यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। दोस्तों, अॼु असां JEST जे सैम्पल पेपर जो थोरो माइनो कंदासीं ऐं इहो ॾिसंदासीं त IBA सखर जेके न्यू तरमीम्स कयूं आहिनि पेपर में उहे कहिड़ियूं कयूं आहिनि। दोस्तों, मूं तव्हांजे फ़ाइदे जे लाइ सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरर्स ऐं उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ पिणु रिकॉर्ड कया आहिनि जिन्हनि 2018 में IBA जी टेस्ट खे क्वालिफाई कयो हो ऐं अॼु उहे माशाल्लाह PST ऐं JEST जा टीचर्स पिणु आहिनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि वीडियोज़ खे नाहे ॾिठो त उहे वीडियोज़ लाज़मी ॾिसिजो, छाकाणि त उन्हनि मां तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांखे पिणु इहो अंदाज़ो थींदो त उन्हनि इन टेस्ट खे क्वालिफाई करण जे लाइ छा पढ़ियो ऐं कहिड़ियूं कोशिशूं कयूं। हाणे अचो त सिंपल पेपर जे मेन पोर्शन्स यानी मेन सब्जेक्ट्स जो थोरो माइनो कयूं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त टोटल इन्हनि 5 पोर्शन ठाहिया आहिनि। दोस्तों, पार्ट नंबर 1 ते अचूं था, मदर टंग में हिते हिकिड़ी इबारत लिखियलु आहे। इबारत यानी टेक्स्ट या उन खे असां पैराग्राफ चऊं या को लिखियलु टुकड़ो चऊं। त इन लिखियलु टुकड़े खे असांखे पढ़णो पवंदो ऐं पढ़ण खां पोइ इन खे सम्झणो पवंदो, छाकाणि त इन्हनि हिकिड़ी टेक्निक कई आहे। ॾिसो, तव्हां हिकिड़ो ॿुधो, रीडिंग कंप्रीहेंशन जो मतिलबु आहे जंहिंमें तव्हांजी लैंग्वेज जा 4 ई स्किल्स जंहिंमें मौजूदु हुजनि। त इन्हनि हिकिड़ी टेक्निकली हिकिड़ो टेस्ट जो हिकिड़ो पैटर्न रखियो आहे जेको आसान बि आहे ऐं हिन टुकड़े में हू असांजे 4 ई स्किल्स जो अंदाज़ो लॻाए सघनि था। स्किल्स कहिड़ा आहिनि? हिकिड़ो हूंदो आहे रीडिंग, राइटिंग, स्पीकिंग, ॿियो अंडरस्टैंडिंग। त इन टैक्स खे पढ़णो पवंदो, पोइ असां इन टैक्स जो अंदाज़ो लॻाईंदासीं त हीउ टैक्स छा सां तालुक़ु रखे थो। त पहिरीं असां इन टुकड़े खे पढ़ंदासीं, पर इन टुकड़े खे जेकॾहिं पढ़ंदासीं त असांजो टाइम वेस्ट थींदो। बहरहाल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलूं हीअ इबारत कहिड़ी सनफ़ सां वास्तो रखे थी। त दोस्तों, हीअ इबारत सवाइ अमरे यानी पहिरें सुवाल जो जवाबु करेक्ट आंसर आहे, उहो आहे D। पहिरें सुवाल जो जवाबु आहे सवाइ अमरी। दोस्तों, सुवाल नंबर 2 आहे, हिन इबारत में कहिड़े लफ़्ज़ सां गॾु BX जी निशानी ग़लति आहे? त दोस्तों, उहो आहे हीअ तव्हां लफ़्ज़ ॾिसो पिया, रातियूं। त लफ़्ज़ रातियूं सां गॾु जेका इन्हनि BX जी निशानी जेका लॻाई आहे न, इहा ग़लति आहे। हेठिनल शाइरी पढ़ी सुवाल नंबर 3 खां 4 जा मुनासिब जवाब चूंडियो। हाणे सुवालनि जो जवाबु ॾियणा आहिनि। इन शाइरी खे पढ़ी सम्झी पोइ हिन शाइरी में इस्तेमालु थियल लफ़्ज़ अरमान जो हम लफ़्ज़ चूंडियो। त हिन शाइरी में लफ़्ज़ अरमान जो हम लफ़्ज़ माना यानी हम लफ़्ज़ कहिड़ो थींदो? उहो थींदो ग़म। दोस्तों, सुवाल नंबर 4 आहे, हीअ सिठूं शाइरी जी कहिड़ी सिनफ़ सां वास्तो रखनि थियूं? त इन जो तरानो बि कोन्हे, गज़ल बि कोन्हे, कसीदो बि कोन्हे, त ही नज़म आहे। दोस्तों, सुवाल नंबर 5 खां 6 जा मुनासिब जवाबु ॾियो। चओ त हिन जुमिले खे फ़ाइल मुतहदी मजहूल में तब्दील कयो। मूं अंब खाधो। हाणे इन खे पैसिव वॉइस में चेंज करिणो आहे। त दोस्तों, इन जो करेक्ट ऑप्शन आहे हीअ अंब मूंखां खाधो वियो। सुवाल नंबर 6 आहे, हेठिनल फ़िक्रनि मां इस्लाह चूंडियो। दोस्तों, इस्लाह लफ़्ज़ जी माना आहे ईडियम। त मददगार थियणु, इहो हिकिड़ो वर्ब आहे। इल्ज़ाम लॻाइणु, इहो बि हिकिड़ो वर्ब आहे। नुक़सानु सहणु, इहो बि हिकिड़ो वर्ब यानी फ़ाइल। त D आहे घोर वञणु, इहो आहे ईडियम, इहो आहे इन जो करेक्ट ऑप्शन। त हेठिन लफ़्ज़नि मां इस्लाह चूंडियो, इस्लाह इन जो कहिड़ो आहे? घोर वञणु। दोस्तों, इन खां पोइ उर्दू वारो पोर्शन आहे। उर्दू जो पोर्शन असां न कंदासीं, छाकाणि त उर्दू वारो उर्दू कंदो ऐं सिंधी वारो सिंधी कंदो। दोस्तों, उन खां पोइ असां रीडिंग कंप्रीहेंशन यानी पार्ट नंबर 3 ते ईंदासीं। इन में आहे इंग्लिश। त इंग्लिश खे हाणे असां हल कंदासीं, छाकाणि त अंग्रेज़ी मस्ट आहे। त दोस्तों, इन टेक्स्ट खे पढ़ी तव्हांखे जवाबु ॾियणा आहिनि। द स्प्रिंग सीज़न इज़ आल्सो एसोसिएटेड विथ रीबर्थ। चओ थो स्प्रिंग जेका मौसम आहे, इहो रीबर्थ लफ़्ज़ जी माना आहे नई जान विझणु। त जॾहिं स्प्रिंग जी मौसम हूंदी आहे तॾहिं माण्हू में नओं जान अची वञे थी, माण्हू एक्टिव थी वञे थो, ॾाढो चुस्त थी वञे थो। त हाणे हेठि आहे द अंडरलाइन वर्ड रीबर्थ मीन्स। हाणे सुवाल नंबर पहिरियों आहे, रीबर्थ लफ़्ज़ जी माना छा आहे?
ए में आहे पीरियड ऑफ न्यू लाइफ ग्रोथ और एक्टिविटी, बी आहे स्पिरिचुअल चेंज रूहानी तब्दीली, सी आहे लाइफ आफ्टर डेथ यानी ज़िंदगी खां पोइ मौत, डी आहे द प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग बेबीज़ यंग एनिमल्स और प्लांट। तो दोस्तों इन रीबर्थ लफ्ज़ जी माना यानी इन जो करेक्ट ऑप्शन है ए यानी पीरियड ऑफ न्यू लाइफ ग्रोथ और एक्टिविटी। दोस्तों सवाल नंबर 2 आहे द पैराग्राफ इज़ मेनली अबाउट, मथां जेका ओ इहा टैक्स हुई चए थो इहो मेनली यानी इन में मेनली जेको सरासर जेको ज़िक्र कयो वियो आहे उहो छाजो कयो वियो आहे। त इन जो करेक्ट ऑप्शन थींदो विंटर जो कोन्हे, समर जो कोन्हे, ऑटम जो कोन्हे। त इन में सरासर जेका ॻाल्हि कई वई आहे न उहा कई वई आहे स्प्रिंग जी यानी बहार जी। मीनिंग ऑफ द सिनोनिम एंड एंटोनिम आर द बेस्ड ऑन देयर कॉन्टेक्चुअल मीनिंग। हाणे ही लफ़्ज़ जेके डायरेक्ट इन कॉन्टेक्चुअल यानी इन कॉन्टेक्स्ट जे बुनियाद ते इन लफ़्ज़नि जी माना असांखे डिफाइन करणी आहे। हाणे लफ़्ज़ आहे एब्सोल्युटली। एब्सोल्युटली लफ़्ज़ जी माना छा आहे? एब्सोल्युटली लफ़्ज़ जो सिनोनिम छा थींदो? कंप्लीटली ट्रू, बी खाली ट्रूली, राइटली, सिंसियरली। त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे कंप्लीटली ट्रू यानी सवाल नंबर 3 जो करेक्ट ऑप्शन आहे ए। परफेक्ट जो सिनोनिम छा थींदो? परफेक्ट जो दोस्तों सिनोनिम थींदो फिलालेस। फिला लफ़्ज़ जी माना आहे ऐब, फिलालेस यानी बग़ैर ऐब वारो। उन खां पोइ दोस्तों एंटोनियम वारो पोर्शन आहे। एंटोनियम लफ़्ज़ जी माना आहे ज़िद, जंहिंखे इंग्लिश सिंपल इंग्लिश में चइबो आहे अपोज़िट। बहार जो जेको अपोज़िट थिए थो उहो थिए थो सी। बहार जो अपोज़िट छा आहे? सरह, ऑटम। एग्ज़ॉस्टेड, एग्ज़ॉस्टेड लफ़्ज़ जी माना आहे थकल। त इन सवाल नंबर 6 जो दोस्तों करेक्ट ऑप्शन आहे एक्टिव। उन खां पोइ यूज़ ऑफ प्रीपोजिशन। दोस्तों प्रीपोजिशन जो इस्तेमालु आहे प्रीपोजिशन जे हवाले सां मूं ऑलरेडी 2 खां 3 वीडियोज़ ठाहिया आहिनि जेके PST ऐं JEST जी प्रिपरेशन जे हवाले सां आहिनि। तो दोस्तों सवाल नंबर 7 है मैन डज़ नॉट लिव डैश ब्रीड अलोन। त हिते ऑन ब्रीड अलोन थींदो, फॉर ब्रीड अलोन थींदो, अपॉन ब्रीड अलोन थींदो। त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे विथ। त इंसान हिकु डबल रोटीअ सां ज़िंदा रही नथो सघे, त हिते लॻंदो विथ। दोस्तों 8 नंबर आहे अल्लाह क्रिएटेड मैन डैश किले। चए थो अल्लाह इंसान खे मिटीअ सां ठाहियो आहे। त विथ लॻंदो, बाय लॻंदो, ऑफ लॻंदो, फ्रॉम लॻंदो। त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑफ। इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी। त अल्लाह क्रिएटेड मैन ऑफ किले यानी अल्लाह इंसान खे मिटीअ जो ठाहियो। मैथमेटिक्स में पहिरियों सुवाल आहे, पहिरें सुवाल जो करेक्ट ऑप्शन छा थींदो? दोस्तों सवाल नंबर मैथमेटिक्स में सवाल नंबर पहिरें जो करेक्ट ऑप्शन आहे ए। सवाल नंबर 2 में ॿिए जो करेक्ट ऑप्शन आहे ए। सवाल नंबर 3 जो करेक्ट ऑप्शन आहे बी। उन खां पोइ दोस्तों आख़िरी नंबर असांजो क्वेश्चन आहे उहो आहे साइंस जो। साइंस में चए थो साइंस जो पहिरियों सुवाल आहे फोटोसाइंथेसिस टेक्स प्लेस इन द प्रेजेंस ऑफ द फॉलोइंग लाइट। दोस्तों फोटोसाइंथेसिस जेका एनर्जी आहे जेको मिले थी त फोटोसाइंथेसिस जेको ओनली इन द सनलाइट फ्रॉम द सन। इहो सिर्फ़ु इन जो करेक्ट ऑप्शन आहे पहिरें जो बी। वाट डू वी मीन बाय ग्रीन हाउस इफेक्ट। चए थो ग्रीन हाउस इफेक्ट जो मतिलबु छा आहे? इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी एबिलिटी ऑफ एटमॉस्फेरिक गैसेस टू ट्रैप द हीट। दोस्तों सवाल नंबर 2 आहे द कन्वर्जेशन ऑफ मास इन ऑब्टेन व्हेन द टोटल मास ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू टोटल मास ऑफ वन ऑफ द फॉलोइंग। तो दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे प्रोडक्ट यानी सवाल नंबर 3 जो करेक्ट ऑप्शन आहे ए। दोस्तों आखिरी सवाल आहे इन स्पेस एक्सप्लोरेशन द स्पेक्ट्रोस्कोप इज यूज्ड फॉर द फॉलोइंग। दोस्तों इन जो भी करेक्ट ऑप्शन आहे टू स्टडी पोजीशन ऑफ स्टार यानी साइंस जे सवाल नंबर 4 जो करेक्ट ऑप्शन आहे ए। उन खां पोइ दोस्तों आखिरी क्वेश्चन जेका कंप्यूटर जो आहे ऐं कंप्यूटर जे सुवालनि खे असां हल कंदासीं। त कंप्यूटर में बि दोस्तों मथां उर्दू में लिखियल आहे, हेठां सिंधी में लिखियल आहे। यानी तव्हां उर्दू खे सम्झो था त उर्दू खे हल कयो, सिंधी खे सम्झो था त सिंधी खे हल कयो। त उर्दू में पहिरियों सुवाल आहे दोस्तों पहिरियों सुवाल आहे कंप्यूटर जे ॿी जनरेशन में कहिड़ो औज़ार एडवांस इस्तेमालु थियल आहे? त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन ट्रांजिस्टर।
दोस्तों हाणे मां तव्हांखे हिते एडिशनल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। कंप्यूटर जी पहिरीं जनरेशन में वैक्यूम ट्यूब जो इस्तेमालु थियो, कंप्यूटर जी ॿी जनरेशन में ट्रांजिस्टर जो इस्तेमालु थियो, कंप्यूटर जी टी जनरेशन में IC जो इस्तेमालु थियो ऐं कंप्यूटर जी चौथीं जनरेशन में माइक्रो प्रोसेसर जो इस्तेमालु थियो। दोस्तों सुवाल नंबर ॿियो आहे, उहो कहिड़ो पुर्ज़ो आहे जंहिंमें रैम ऐं रोम माइक्रो प्रोसेसर लॻल हूंदो आहे? त दोस्तों हिन जो करेक्ट ऑप्शन आहे। दोस्तों सुवाल नंबर टियों आहे, हेठिन मां कहिड़ी शइ मशीन खे इंसान वांगुरु सोचणु ऐं आसान खां ॾुखियो कमु करण जी सलाहियत में मुश्तमिल आहे? त दोस्तों हिन जो करेक्ट ऑप्शन आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस। रिस्पेक्टेड फ्रेंड, होपफुली तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो सुठो लॻो हूंदो। मूं PST ऐं JEST जी प्रिपरेशन जे हवाले सां काफ़ी वीडियोज़ ठाहिया आहिनि ऐं उन्हनि मां काफ़ी दोस्तनि फ़ाइदो हासिलु कयो आहे। होपफुली तव्हांखे ही बि वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे ऐं अञा तव्हां PST ऐं JEST जे हवाले सां तव्हांखे कहिड़ी कंफ्यूज़िंग आहे उहो कमेंट्स में मूंखे लाज़मी ॿुधाइजो, त जीअं मां तव्हांजी उहो कंफ्यूज़िंग इन फ्यूचर कंहिं वीडियो में हल करे वेठा। त दोस्तों मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। अल्लाह निगहबान।